नादी नौशरो फिरोज में क़ौमी शाहरा ते ट्राला जी टक्कर में मोटरसाइकिल सवार एक जणो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर महबूब कलोड़ो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशरो फिरोज वेझो क़ौमी शाहरा ते कासिम खाई स्टाफ सरबराह जिते वाक़ियो पेश आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ट्रालर जो जेको आहे टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार कंडियारो वासी शाहज़ेब मल्ला जेको आहे मौके ते फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो माजिद कलोड़ो जेको आहे उहो ज़ख़्मी थियो आहे। फौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल नौशरो फिरोज मुंतक़िल कयो वियो, जितां जेको आहे ज़रूरी कार्रवाइनि बैदि जेको आहे लाश वारसनि जे हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मीअ खे जेको आहे गणती जोगी हालत में नवाज़ शहर रेफर कयो वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त कंडियारो जा रहवासी आहिनि जेके नौशरो फिरोज खां कंडियारो तरफ़ वञी रहिया हुआ त ट्रालर जे टक्कर में नौजवान हिकु शाहज़ेब मल्ला फौत थियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। जी महबूब, जी महिरबानी।